बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम व्यूज़ टाइम में अव्हांखे भली कार चऊं था। नाज़रीन, सिंध में बुख ऐं बदहाली खां पोइ वबाई बीमारियुनि जेका तबाही मचाई आहे उन जा मंज़र कोशिशि कंदासीं तव्हांखे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ॾेखारियूं। मलेरिया, डेंगी, चमड़ीअ जी बीमारियुनि खां अलावा गैस्ट्रो जेका आहे उन जा हाञा बि जारी आहिनि ऐं रोज़ानो जी बुनियाद ते माण्हुनि जे मरण जो सिलसिलो जेको आहे उहो तेज़ थी वियो आहे। माण्हू बरसाति ऐं ॿोॾ जी तबाहकारियुनि में एतिरो न मुआ आहिनि, एतिरो अॼु जो शिकार न थिया आहिनि जेतिरो उन खां पोइ वरी वबाई बीमारियुनि जिन कर खयूं उन्हनि जेका तबाही मचाई आहे। इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। वॾे वॾी सैयद मुराद अली शाह अॼु हिकु प्रोग्राम में शिरकत कई आहे। कराची में स्पेशल एजुकेशन जो प्रोग्राम हो। उन प्रोग्राम दौरान वॾे वज़ीर इहो चयो त सिंध में ॿोॾ खां पोइ माण्हू पंहिंजा कमकार छॾे इमदाद जे लाइ वाझाइनि पिया। कंहिंजो नालो न खणंदुसि, सीएम साहिब जो चवणो, पर असां ई इन्हनि खे इन जो आदी बणायो आहे त माण्हुनि खे पहिरियां आराम पसंदि बणायो वञे, उन्हनि खे आराम जो आदी बणायो वञे या उन्हनि खे चैरिटी वठण जो आदी बणायो वञे, पोइ वरी शिकवो कयो वञे चीफ मिनिस्टर साहिब पारां। इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु वरी चीफ मिनिस्टर साहिब हिकु अहम ॻाल्हि कई त 2018 में स्पेशल एजुकेशन जो एक्ट असां पास कयो, पर 2022 ताईं इन ते अमल न कराए सघिया आहियूं ऐं लॻे थो त असांखे बि तकिड़ो कमु करण जे लाइ स्पेशल एजुकेशन जी ज़रूरत आहे। सिंध जे ॿोॾ मुतासिर इलाइक़नि में जिते इंतिज़ामिया असांखे नज़र न आई उते पाक फ़ौज जा जवान असांखे नज़र आया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में हिन वक़्तु बि पाक फ़ौज जा जवान मुतासिरनि खे रेस्क्यू बि कनि पिया ऐं उन्हनि ताईं इमदादी सामान बि पहुचाइनि पिया। ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल कमर जावेद बाजवा साहिब जेके आहिनि उहे बि चीन जे दौरे ते आहिनि ऐं चीन जे दिफ़ा वारे वज़ीर सां उन्हनि जी मुलाक़ात थी आहे। ॿियनि अहम शख़्सियतुनि सां बि उन्हनि जी मुलाक़ातूं रिथियल आहिनि। चीन फौरी तौर ते पाकिस्तान जे लाइ 100 मिलियन युआन जेके आहिनि उन्हनि जी इमदाद जो ऐलान कयो आहे, इमदाद जारी कई आहे ऐं वरी फ़नी जेका मदद आहे उहा फ़राहम करण जी बि ऑफर कई आहे। हिते सवाल इहो पैदा थो थिए त चीन समेत ॿिया जेके मुल्क आहिनि जेके डिज़ास्टर मैनेजमेंट में महारत रखनि था, जेके डिज़ास्टर्स जी सिचुएशन्स में पंहिंजे माण्हुनि खे रेस्क्यू करे वठनि था, उन्हनि खे रिलीफ बि फौरी तौर ते फ़राहम कनि था, उन्हनि खां असांजी वफ़ाक़ी हुकूमत ऐं सूबा हुकूमतुनि फौरी तौर ते मदद छो न वरिती जेकॾहिं असांजी हुकूमतुनि खां इहो कमु ज़ोर हुयो त। इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेके पैनलिस्ट आहिनि सीनियर तर्जया निगाह जिन असांखे जॉइन कयो आहे उन्हनि जो तारफ़ असां करायूं। नसीर मेमूर साहिबु अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे। डॉक्टर अयूब शेख साहिबु असां सां गॾु आहिनि। प्रोफेसर इनाम भट्टी साहिबु असां सां गॾु आहिनि। डॉक्टर रफ़ीक चांडियो साहिबु ऐं इदरीस लिगारी साहिबु असांखे जॉइन कयो आहे। नसीर मेमूर साहिबु थैंक यू सो मच। प्रोफेसर इनाम भट्टी साहिबु, डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहिबु, डॉक्टर अयूब शेख साहिबु ऐं इदरीस लिगारी साहिबु थैंक यू सो मच सर अवां जॉइन कयो। नसीर साहिबु, अवां खां शुरूआत कयूं पिया। स्पेशल एजुकेशन प्रोग्राम में सीएम सिंध जेका ॻाल्हि ॿोल कई उन ते अवांजो छा कमेंट आहे? माण्हुनि खे आराम पसंदि बणायो वियो आहे या वॾो वज़ीर जो इहो चवणु आहे त सिर्फ़ु ॿोॾ में ई माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजो कमकार छॾे ॾियनि था? सिचुएशन ई अहिड़ी आहे त माण्हुनि खे कमु फ़राहम केरु करे, हू त कम लाइ वाझाइनि पिया। ऐं वज़ीर आला जो इहो चवणु त असांखे बि लॻे थो तकिड़ो कमु करण जे लाइ स्पेशल एजुकेशन जी ज़रूरत आहे। इन्हनि ॿिन्ही पासनि खे अलॻि अलॻि सां मुख़्तसिर इन ते ॻाल्हायूं। जेको वॾो वज़ीर चए थो त असां स्पेशल एजुकेशन जो कानून मंज़ूर कयो ऐं उन ते अञा ताईं अमल न थी सघियो आहे। जनरली आउं तव्हांखे ॿुधायां त सिंध हुकूमत कानून साज़ी ऐं पॉलिसी साज़ी में बाक़ी टिनी सूबनि खां अॻिभरी हूंदी आहे। इहो असां हिते इस्लामाबाद में वेही पॉलिसी ऐं लेजिस्लेशन जा जेतिरा बि वॾा प्रोग्राम्स ॾिठा आहिनि ऐं इंटरनेशनल सपोर्टेड प्रोजेक्ट्स, हुते हमेशह इहा ॻाल्हि एप्रिशिएट थींदी आहे त सिंध गवर्नमेंट सभिनी खां अॻियां आहे। मसइलो ईंदो आहे सिंध गवर्नमेंट में एग्जीक्यूशन में। तव्हां सुठा कानून ठाहियो था, तव्हां सुठियूं पॉलिसीज़ ठाहियो था, जे उन्हनि खे सुठी तरह अमल में नथा आणे सघो त उहे हिकिड़ा कागर जा टुकड़ा थी रहिजी वेंदा। जेका ॻाल्हि वॾो वज़ीर ख़ुसूसी तालीम जे बारे में करे थो, अहिड़ा त ॿिया बि कई मामला आहिनि जिन ते उन्हनि खे ॾिसणु घुरिजे। मिसाल सिंधी ॿोलीअ जो बिल आहे 70 जो पास थियल आहे। प्राइवेट स्कूलनि खां तव्हां सिंधी ॿोलीअ में तालीम नथा कराए पिया सघो त अञा उहो त 50 साल थी विया न उन बिल खे, हिन खे त तव्हां 5-6 साल था चओ। अहिड़ी तरह तव्हां ॾिसो 2010 में त जेको इंक्रोचमेंट्स ख़तमु करण जो एक्ट पास थी करे सिंध असेंबली, अॼु उनखे 12 साल थी विया आहिनि, अमल नथो थिए। ईअं ई वरी तव्हांखे वफ़ाक़ में बड़ा कानून मिलंदा। तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं पिशावर वारो सान्यो थियो त उन खां पोइ वॾे तमतराक सां हिकिड़ो एंटी टेररिज़म जो कानून आयो। तव्हांखे हुन ते एग्जीक्यूशन नथी नज़र अचे, किथे ज़रो पुरदो अचे थी न त नथी अचे। इहो हिकिड़ो रवैयो थी वियो आहे त सुठो कानून ठाहे छॾियो, सुठी पॉलिसी ठाहे छॾियो। पाकिस्तान ह्यूमन राइट्स जो कानून खणी ॾिसो, ज़बरदस्त ठहियल आहे। नेशनल ड्रिंकिंग वाटर जी पॉलिसी खणी ॾिसो, हुन में लिखियो पियो आहे पीअण जो पाणी बुनियादी इंसानी हक़ लिखियो पियो आहे, केतिरनि खे थो मिले। नेशनल सैनिटेशन पॉलिसी में बि ईअं लिखियल आहे।
त डिसेंट सैनिटेशन ॾियणी आहे हुकूमत खे। पर हिकिड़ी वॾी कतार आहे, मां पॉलिसी फ्रेमवर्क ते कंहिं हिसे में कुझु कमु कयो कंहिं प्रोजेक्ट ते, त मूंखे अनेक अहिड़ा प्रोजेक्ट पॉलिसी ऐं कानून यादि अचनि था जेके बहितरीन ठहियल आहिनि ऐं उहे बसि पिया आहिनि, अमल दरामद नथो थिए। सो हुकूमतुनि जी हिकिड़ी अहलियत त कानून साज़ी कराइण, पर उनखां पोइ असुल अहलियत आहे त उनखे तव्हां अमल में कीअं था आणियो, दैट इज़ द रियल प्रॉब्लम। ऐं उहो आणींदी आहे ब्यूरोक्रेसी, उहो आणींदो आहे तव्हांजो एग्ज़ेक्टिव, इहो मुक़नन आहे जंहिंखे चवंदा आहिनि पार्लियामेंट जो कमु कानून साज़ी करणु। हाणे हेठि जंहिंखे एग्जीक्यूट करणो आहे त पोइ वॾे वज़ीर साहिब खे इहो ॾिसणु घुरिजे त उन एग्जीक्यूशन ते जेके माण्हू विहारिया विया आहिनि उहे छो नथा पिया अमल करे सघनि। इनखे वधीक ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। उहे माण्हू केरु आहिनि, किथां अचनि था, कंहिंजे आशीर्वाद सां वेहनि था, बिना परफॉर्म करण जे छो वेठा रहनि था, या उन्हनि खां के ॿियूं ख़िदमतूं वठियूं वञनि थियूं जो असुल कमु नथा कनि। सो इहो थियो हिकिड़ो पासो जंहिं ते अलॻि सां जॾहिं मुंहिंजो ख़्याल आहे हिकिड़ो अलॻि प्रोग्राम थी सघे थो पूरो। जेका ॻाल्हि रही वॾे वज़ीर जो इहो चवणु त कुझु माण्हू कमकार छॾे वेही रहिया आहिनि इमदाद जे पुठियां, इहो डिज़ास्टर्स में हर हंधि थींदो आहे। केतिरा ई माण्हू हूंदा जेके शायदि हूअं कमकार करण जी पोज़ीशन में बि हुजनि, हिकिड़ो त हिन बोध ऐं तबाही जी हालत में करण लाइ कमु बि न मिलंदो। मिसाल बनियूं ॿुधी वयूं, हाणे माण्हू जेके बनी बारो कंदा उहे छा कनि, बाज़ारूं दुकान सभु कुझु ॿुधो पियो आहे, त जेके माण्हू रोज़गार कंदा त उहे छा कनि, जेके माण्हू दिहाड़ी मज़दूरी कंदा उन्हनि खे मज़दूरी किथां मिले जो मज़दूरी कनि। त पोइ इन हालत में जॾहिं माण्हू कमु करणु चाहिनि बि त हुन वटि करण लाइ कमु त मौजूदु न आहे न, पोइ उहे ईअं ई कंदा। पोइ उहे मजबूरन अची कंहिं कैंप जो पासो वठंदा, पाण खे इफेक्ट ई ॾेखारींदा, ऐं जेको हुननि वीचारनि खे बदाणा मिलंदा त उहो खाईंदा, ऐं इन में मिसयूज़ थींदो। मूं अॻु में तव्हांजे प्रोग्राम में चयो त दुनिया भर जो एक्सपीरियंस आहे त रिलीफ जी स्टेज ते डिज़ास्टर में 20-25% ताईं जो वेस्ट हाणे UN जा इदारा क़बूल कंदा त इहो थींदो त हिनखे रोके नथा सघनि। पर इन स्टेज ते छो त इमीडिएटली माण्हुनि खे रिलीफ खपंदो आहे, माण्हुनि जूं ज़िंदगियूं बचाइणियूं हूंदियूं आहिनि, तंहिंजे करे इदारा चवंदा आहिनि त ही स्टेज क़बूल करियो त तव्हांजो 15-20% कोशिशि करियो त हिकु रुपयो बि हिकु दाणो बेट मथे न थिए। पर इहो इम्प्रैक्टिकल आहे, इहो थींदो। हा, जॾहिं रिकवरी ऐं रिहेबिलिटेशन ईंदी तेसिताईं तव्हांजा सिस्टम्स, अकाउंटेबिलिटी जा फ्रेमवर्क ऐं रेगुलेशन एतिरी स्ट्रांग हुजे, उन में हू गुंजाइश न छॾींदा आहिनि। त हिन स्टेज ते जेकर कंहिं माण्हू खे कमु नथो मिले, उन वञी किथे कुझु इमदाद वठी बि वरिती आहे, त जिते लखे माण्हू वीचारा इमदाद जा असर वेठा आहिनि, 2-3 हज़ार उहे बि क़बूल करे छॾियो, उन्हनि खे बर्दाश्त कयो, ॿियो त को ऑप्शन आहे कोन। ठीकु आहे नसीर साहब, आर्मी चीफ साहब जेके आहिनि उहे चीन जे दौरे ते आहिनि, असांखे ॿोॾ मुतासिरनि जे इलेक्शन में नज़र अचनि पिया, ऐं पाक फ़ौज जा जवान जेके आहिनि उहे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में असांखे इमदादी सरगर्मियुनि में रेस्क्यू करण में मसरूफ़ नज़र अचनि पिया। चीन पारां हिकु त फौरी तौर ते पाकिस्तान जे ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जे लाइ हंगामी जेका इमदाद आहे उनजो बि ऐलान कयो वियो आहे, पर गॾोगॾु फ़नी जेका मदद आहे उहा फ़राहम करण जी ऑफर बि कई वई आहे। त वफ़ाक़ी हुकूमत या सूबाई हुकूमतुनि जा इदारा त ठहियल आहिनि, पर इदारा जिते फेल विया त पोइ चीन समेत ॿियनि मुल्कनि खां वक़्त सिर फ़नी मदद छो न वरिती वई, इहो हिकिड़ो बुनियादी सुवालु आहे। ॾिसो, ही जेका फ़नी मदद हूंदी आहे या अर्थक्वेक जे ज़माने में काफ़ी मुल्कनि प्रोवाइड कई हुई जी, ऐं उहो मां तॾहिं सां चवंदो त डिज़ास्टर जो रिस्पॉन्स हिकिड़ी स्पेशलाइज्ड फील्ड आहे, ईअं न आहे त हर माण्हू करे सघे थो। 2005 जे ज़िलज़िले ऐं 2010 जी ॿोॾुनि खां पोइ पाकिस्तान में डिज़ास्टर रिस्पॉन्स जा तमामु सुठा ॼाणू माण्हू, ॼाणू इन सेंस में त उहे को PhD कोन कंदा आहिनि, पर जॾहिं तव्हां उन प्रोसेस जो हिसो रहंदा त तव्हांजी ट्रेनिंग थी रही हूंदी आहे। उहे एतिरा सुठा ट्रेंड थी चुका जो सीरिया में, शाम, सूडान, अफगानिस्तान ऐं इराक, तव्हांखे ॿुधायां त इन्हनि मां केतिरनि ई मुल्कनि में पाकिस्तान में जिन माण्हू उन वक़्तु डिज़ास्टर रिस्पॉन्स में कमु कयो उहे हाणे तमामु अहम उहिदनि ते उते कमु करे रहिया आहिनि। यमन में इवन तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजा ज़ाती दोस्त कमु कनि पिया, ॿियनि दोस्तनि जा दोस्त हूंदा, इहो सॼो ह्यूमन रिसोर्स असां वटि हुयो। पर पोइ जेको 2015 खां पोइ हिते ॾंडो फिरियो, इंटरनेशनल एड एजेंसीज़ खे जंहिं तरह धिकारी कढियो वियो, ऐं असां नथा चऊं त उन्हनि खां पुछाणो या रेगुलेशन न हुजे, पर उनजा हिकिड़ा तरीक़ा हूंदा आहिनि। हिते बसि हिकिड़ी लठ घुमाए वई ऐं उहो तरीक़ो एॾो ग़लति हो जो उनजे पुठियां इंटेंशन सुठो बि हुजे हा न, त नुक़सान इहो थियो त जेके वॾा एड एजेंसीज़ जा इदारा 24 टाउन में फिगर अथव त 2010 जी फ्लड में लॻभॻि 160 इदारा लिखियल आहे, मूंखे नंबर यादि कोन्हे, उत्तराज पाकिस्तान में कमु करे रहिया ऐं हींअर शायदि 70 जे लॻभॻि, ऐं उन्हनि में बि घणा जेके वॾा टॉप जा इदारा उहे त सभु हलिया विया, ही नंढा नंढा सैकड़ाट इदारा कमु पिया कनि। त तव्हां ॿाहिरां छा फ़नी मदद वठंदो, हितां जे पाकिस्तान जे माण्हुनि त, ऐं हुन में सिंध जा बि इलाही माण्हू अथव, उन्हनि वञी ॿाहिरि दुनिया जी डिज़ास्टर मैनेजमेंट में उते असिस्टेंस ईंदी आहे, ॿियो कुझु न करियो आहे, उन्हनि माण्हुनि खे रिटेन करे सघूं हा, तव्हांखे ॿाहिरां माण्हू जी ज़रूरत ई न पए हा।
तव्हां हुनते बि जेकर के स्पेशलाइज्ड फंक्शन आहिनि पहिरियों त उहे बि लिस्ट थियनि न त आख़िर उहा कहिड़ी महारत आहे जेका हिन मुल्क में कोन्हे, तव्हांखे चीन खां खपे, तव्हांखे अमेरिका खां खपे, ऐं अहिड़ियूं महारतूं आहिनि जेका हाईली एडवांस्ड हूंदियूं आहिनि, UN खां खपे, त पोइ उहे पहिरियों महारतूं इनलिस्ट थियनि, पोइ तव्हां ॿाहिरनि मुल्कनि खां मदद उनजी वठो। मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त पाकिस्तान में हिननि समूरनि महारतुनि जा माण्हू मौजूदु हुया जेके हाणे पाकिस्तान खां ॿाहिरि ॿियनि मुल्कनि में असिस्ट कनि पिया। मुनासिब थिए जो हुकूमत उन्हनि जूं ख़िदमतूं वठे त वधीक बहितर थींदो। ठीक है नसीर महमूद साहब, थैंक यू सो मच सर। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, अवां खां जेकॾहिं CM सिंध जे इन्हनि ॿिन्ही जेके ॻाल्हियूं आहिनि इन्हनि ते ई कमेंट वठिजे त लॻे थो त असांखे बि तकिड़ो कमु करण जे लाइ स्पेशल एजुकेशन जी ज़रूरत आहे, त CM खे हाणे इहो ख़्यालु छो आयो, ऐं सिंध सरकार जे लाइ, कामोरी सरकार जे लाइ वाकई स्पेशल एजुकेशन जेका आहे उनजी ज़रूरत आहे त जीअं कुझु तकिड़ो कमु करे, कुझु फुर्तीअ जो मुज़ाहिरो करे, ऐं गॾोगॾु कुझु माण्हुनि जो उन्हनि ज़िक्र कयो आहे, वरी उन में इहो बि चवनि पिया त नाला नथो खणा, त नाला त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिंध जी 4-5 करोड़ जे लॻभॻि जी आबादी आहे। इहो इशारो उन्हनि आम माण्हुनि जी तरफ़ कयो आहे या कामरनि जी तरफ़ कयो आहे त कुझु माण्हू जेके आहिनि उहे ॿोॾि जे बहाने कमकार छॾे ॾिनो आहे उन्हनि, ऐं कमकार न पिया कनि, उन्हनि खे असां ई आदी बनायो आहे, कंहिं ते इल्ज़ाम नथो हणां? मतिलबु पहिरीं त मूंखे लॻे थो CM साहिबु हाणे हर रोज़ पंहिंजे उन 3-4 ॾींहं अॻु में जेको कावड़ जो इज़हार कयूं उन वारी स्टेटमेंट त हाणे फिरंदो थो वञे। हाणे खेसि महसूसु थींदो थो वञे त किथे किथे हुननि जूं कोताहियूं आहिनि। पहिरीं त हुन पंहिंजो पाण खे तमामु घणो पंहिंजी मिशनरी खे, पंहिंजे कामोरनि खे, सभिनी खे हुन अहिड़ो पे ॼाणायो जहिड़ो तमामु राति ॾींहुं हिकु कयो वेठा आहिनि। पर हाणे खेसि ख़बर पई आहे, ऐं जॾहिं हू नाला वठण जी ॻाल्हि थो करे त नाला वठण मां मुराद पोइ त इहा हूंदी त यानी कि चंद ॻणिया चुणिया हूंदा न जिन जो नालो वठी सघिजे थो, जंहिंजे करे हू चए थो हुनजो नाला नथो वठां। आम माण्हू जेकॾहिं हुजनि हा त आम माण्हुनि जी त हिननि वाकई पाण इहा हालत करे छॾी आहे। असां त शुरू खां वठी मुंहुं मथो पिटींदा ईंदा आहियूं त भई दुनिया जे अंदरि माण्हुनि जी कैपेसिटी बिल्डिंग जे लाइ उन्हनि खे के अहिड़ा प्रोजेक्ट्स आणिबा आहिनि जिन सां उनजा रोज़गार जा वसीला वधनि, न कि उन्हनि खे इन्हनि इनकम सपोर्ट प्रोग्राम जे कार्डनि ते हेराइबो आहे जो उहे सॼी उमिरि जेको आहे सो पिनण जा आदी थी वञनि। ऐं इहा जेका पिनण जी आदत विधी वई आहे उन नतीजे में हालत इहा कई आहे जो असांजे ॻोठनि में जेका माई सॼो ॾींहुं भर्थ सुई धाॻो टोपो ॾेई करे को 2-3 रुपया कमाईंदी हुई, उहा हाणे उन हथु छॾे इन कार्ड जे कॾ सॼो ॾींहुं जेको आहे विञाइण शुरू करे ॾिनो आहे। ऐं उन खां पोइ चङा भला साहिब हैसियत माण्हू उहे बि इन कोशिश में आहिनि त असांखे कीअं असांजे कार्ड ते पैसा अचनि त उहे उतां वञी करे वठूं, 2-3 हज़ार रुपया ॾियूं तॾहिं बि मिली वञनि। ऐं तव्हांखे यादि हूंदो त अॻियों जेको स्कैंडल आयो हो, उन स्कैंडल में कामोरनि जे 5 नालनि, उन्हनि जे घर वारनि, ज़ालुनि ऐं ॿियनि खां वठी करे अलाए केतिरनि जूं लिस्टूं पधरियूं थियूं जिन में उहे बि सभु उन मां मुस्तफ़ीज़ थिया पए। BISP वारे प्रोग्राम मां जी त उहो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम या प्राइम मिनिस्टर इनकम सपोर्ट प्रोग्राम्स जेके हुया त इहो त लामहला ईअं ई थींदो। ऐं हींअर बि जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त जेकॾहिं माण्हू कमु नथा कनि, कमु छॾे रुॻो सॼो ॾींहुं जेकॾहिं राशन जे कढ आहिनि त इहो बि सरकार जो कमु आहे त मिसाल ख़ैरपुर नाथन शाह सॼो ॿुॾी वियो, सॼो हुनजो ओसो पासो हर माण्हू जो कारोबार हर शइ ख़तमु आहे। सरकार ॿुधाए थो त माण्हू छा कनि, या त भला तव्हां इन्हनि माण्हुनि सभिनी खे वठी वञो कराची। हींअर त मूंखे कल्ह हिकिड़े दोस्त ॿुधायो त कराची जे अंदरि टोटल इंडस्ट्रियल एरिया जेके बि आहिनि उन्हनि सभिनी नो वैकेंसी नो एम्प्लॉयमेंट जो बोर्ड लॻाए बैन करे छॾियो आहे। ऐं उन्हनि सभिनी पाण में गॾिजी एसोसिएशन्स इहो तय कयो आहे त छाकाणि त हींअर जेके ॿोॾ मुतासिरीन अचनि था, तव्हां उन में जेकॾहिं थोरी बि वैकेंसी जी गुंजाइश रखंदव, इहे माण्हू तव्हां वटि ईंदा, एम्प्लॉयमेंट उन्हनि जी वधंदी। तंहिंजे करे हींअर फ़िलहालु हिन वक़्तु तव्हां इन्हनि खे नो वैकेंसी करे छॾियो, नो एम्प्लॉयमेंट प्रोविजन करे छॾियो त जीअं इहे माण्हू अचनि ई न। त सिंध गवर्नमेंट त पहिरीं इन्हनि शयुनि ते सोचे न त कराची सिंध जो कैपिटल आहे जिते वधि खां वधि इहे माण्हू कैपिटलाइज़ थी सघनि था, इन्हनि जो वधि खां वधि माण्हुनि जो स्किल यूटिलाइज़ थी सघे थो। उन्हनि जे लाइ जेकॾहिं CM हिन वक़्तु ई कराची जे अंदरि इंडस्ट्रियल एरियाज़ जा जेके बि वॾा टाइकोन्स आहिनि या उन्हनि जूं जेके एसोसिएशन्स आहिनि उन्हनि सां भला का मीटिंग करे उन्हनि सां इहो असां तो डिमांड कंदा था रहूं त दुनिया जे ॿियनि मुल्कनि खे चओ त असांजे स्किल्ड माण्हुनि खे फ्री वीज़ा ॾियनि त उनजे करे इहे ओॾे ई हलिया वञनि त जीअं उन्हनि जे घरनि जी का सहायता थी सघे। बाबा ॿाहिरि मुल्कनि खे छॾियो, पहिरीं कराची में त CM जेको आहे कुझु करे ॾेखारे जो उन्हनि सां मीटिंग करे उन्हनि ते इहो पाबंदी विझे त हिननि हालतुनि में आम माण्हू भले तव्हां न खणो, पर हिकिड़ो जेको स्किल्ड लेबर आहे, जंहिंखे वेल्डिंग जो कमु अचे थो, जंहिंखे मशीन जो कमु अचे थो, जंहिंखे सिलाई जो कमु अचे थो, जंहिंखे
कहिड़े बि क़िस्म जो स्किल्स जेके उहे टेक्निकल आहिनि, इलेक्ट्रिकल जा, मैकेनिकल जा, रेफ्रिजरेशन जा, उहे बि त सॼी सिंध में हूंदा जेके ॿोॾि मुतासिरीन में थी सघनि था, भला उन्हनि जे लाइ खोलियो। ऐं उन खां अलावा जॾहिं इहा शइ सॼे कराची में ॿिया सभु माण्हू अचनि था, उन्हनि खे इहा शइ पाबंदी महसूसु नथी थिए, सिंधी माण्हुनि जे लाइ छो आहे। हींअर ख़ुदि उते DIG वेही करे जेकॾहिं चए त कराची जी अमन अमान जी सूरत हाल जी ख़राबी जो सबबु ही ॿोॾि मुतासिर जेके सिंधी ऐं बलोच आहिनि उहे आहिनि, त CM हिन वक़्त ताईं को अहिड़ो एक्शन खयों आहे, या त क़बूल कनि था वाकई इहे सभु ॾोहारी आया आहिनि उहे था कनि, या अहिड़ो सबूत पेश कनि जेके हिननि ॾोहारी पकड़िया आहिनि त उहे सभु इहे आहिनि, या वरी उन्हनि खे घटि में घटि इन क़िस्म जी स्टेटमेंट या स्वीपिंग स्टेटमेंट जेका ॾेई छॾणु त इहे जेके ॿोॾि मुतासिरीन आया आहिनि उहे उन्हनि ते CM छा कयो आहे। त रोज़गार ॾियणु, रोज़गार जा ज़रिया कढणु, रोज़गार ते माण्हुनि खे लॻाइणु, इहो सरकार जो कमु हूंदो आहे, माण्हुनि जो कमु न हूंदो आहे। जे माण्हुनि जो कमु इहो आहे त पोइ वरी भला पोइ सरकार पंहिंजो ॿुधाए त उन्हनि जो कमु कहिड़ो आहे। नहीं त रियासत जे आइन जे अंदरि लिखियो पियो आहे त बुनियादी इन्हनि शयुनि जे तहफ़ुज़ जो जेको आहे ज़िम्मेवारी रियासत जी आहे, सरकार जी आहे। सरकार जेकॾहिं उहा बि नथी करे सघे, सिहत बि नथी करे सघे, रोज़गार बि नथी ॾेई सघे, ऐं अहिड़ियुनि हालतुनि में बि उन्हनि खे जेकॾहिं को रस्तो नथी ॾेई सघे त माण्हू पिनंदा न त ॿियो छा कंदा। ऐं इहो त शुक्र त माण्हू अञा पिननि था, ऐं वाकई बि जेकॾहिं इहे जॾहिं एतिरी सूरत हाल ख़राबु थींदी जेका हींअर हाणे अञा वधीक लॻे पई थी ख़राबु थींदी, त पोइ तंग आयत ब जंग आयत वारो जेको हिकिड़ो आहे पर्शियन मुहावरो, त माण्हू त पोइ लाज़मी तौर ते पंहिंजे जियापे लाइ कुझु बि करे सघनि था। इहो बि ख़ुदि सरकार खे सोचणु खपे त माण्हुनि खे एतिरो तंग न कयो जो हू पंहिंजे जियापे लाइ कंहिं इंतिहा ते हलिया वञनि। जी ठीकु आहे इनाम भट्टी साहब। डॉक्टर अयूब शेख साहब, अवां ॿुधो पिया सर? जी अदा डॉक्टर साहब, अवां जो छा कहिड़ी राय आहे अवां जी? CM साहब जेको अॼु स्पेशल एजुकेशन जे प्रोग्राम में ख़िताब कयो, हिकु त ॿोॾि एतिरी तबाही न मचाई जेतिरो बीमारियूं जेके आहिनि उहे तबाही मचाइनि पियूं। डॉक्टर्स चवनि पिया त असांखे इक्विपमेंट्स ॾियो, टेस्टिंग किट्स ॾियो त असां मरीज़नि जी तपास बि कयूं, उन्हनि खे इलाज बि ॾेई सघूं, दवाऊं उन्हनि वटि न आहिनि। ऐं CM साहब चवनि पिया त लॻे थो त असांखे बि तकिड़ो कमु करण जे लाइ स्पेशल एजुकेशन जी ज़रूरत आहे। चीफ मिनिस्टर साहब खे ही जेको गुज़िरियल 2 हफ़्तनि खां सॼी सिंध में वियो आहे न जी, उन में उनखे इहो अहसासु थी चुको आहे त हेठां जेके रिपोर्टूं पिया आयूं उहे सभु सचूं न हुयूं ऐं वधायल ऐं कूड़ियूं। उन खां पोइ हू जॾहिं पाण उते वियो आहे ऐं हिकु हिकु माण्हूअ सां हुन ॻाल्हायो आहे जी, ऐं हिकु हिकु माण्हू खे पंहिंजो नंबर ॾेई उन्हनि खे ॿुधायो अथई त हीउ कमु जेकॾहिं अधु कलाक में न थिए त मूंखे ॿुधाइजांइ, हीउ कमु जेकॾहिं मुने कलाक में न थिए त मूंखे ॿुधाइजांइ। इन क़िस्म जी जेके ॻाल्हियूं आहिनि न ॿुधई जी डॉक्टर साहब। सो इन करे हुन सम्झी छॾियो त ही ख़ासि जेका एजुकेशन आहे न रिलीफ ऐं रेस्क्यू जी, उहा हिननि ऑफिसरनि खे ॾियण जी ज़रूरत आहे। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, उहा ॻाल्हि सम्झो, असां सभु सम्झूं। उहा हीअ आहे त पाकिस्तान जे कामोरनि खे जेसिताईं तव्हां शयुनि जे बारे में, सिविल डिफेंस जे बारे में, इमरजेंसी जे बारे में ओरिएंटेशन न ॾींदो, तेसिताईं अहिड़ा ई हाञा कंदा जहिड़ा हिन दफ़े सिंध बलोचिस्तान ऐं डेरा गाज़ी खान में कया अथऊं। जी, अॼु डेरा गाज़ी खान जे कमांडेंट ऑफिसर लिखियो आहे मरकज़ी सरकार खे त ही जेके DC रखिया अथव, जेके नादरा जा माण्हू रखिया अथव, जेके NDMA जा माण्हू रखिया अथव, इहे सभु फ्रॉड में मुलविस आहिनि। इन्हनि माण्हुनि जी सहायता जे बदिरां ही ॿोॾि आणण में वॾे में वॾो किरदारु अदा कयो आहे ऐं इन्हनि रस्तनि ते बाक़ाइदा क़बीलाई हिसाब रखियो आहे। ऐं जी डॉक्टर साहब। सो मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे CM साहब सही थो चए, पर इहो सभु कुझु सम्झण लाइ मुंहिंजो ख़्यालु आहे त सिंध जी जेका बि ब्यूरोक्रेसी आहे उन्हनि सभिनी माण्हुनि खे इहा शइ सम्झणी पवंदी। ऐं चीफ मिनिस्टर जे स्पेशल एजुकेशन जो मुंहिंजो ख़्यालु आहे त सिंध में कामोरनि खे शुरू खां वठी हिकिड़ी वॾी एजुकेशन जी घुरिज आहे, अलिफ ॿे खां वठी
ऐं ही मेजॉरिटी जेका आहे उहा करप्ट थींदी पई वञे। थोरा माण्हू आहिनि जेके करप्ट न आहिनि, उन्हनि जी वरी इज़त कान्हे। इन करे जिन जी इज़त वधीक थियणु खपे उन्हनि खे वधीक इज़त ॾियो। जेके करप्ट आहिनि उन्हनि जी तव्हां बेइज़ती करण जो हक़ त नथा रखो, पर उनखे कॾहिं बि वॾियूं ज़िमेदारियूं न ॾियो। ठीक है डॉक्टर अयूब शेख साहब, थैंक यू सो मच सर हमारी कमेंट जे लाइ। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, CM सिंध जी स्पीच जेका अवाम ॿुधी हूंदी, सवाल इहो आहे त छा वाकई अवाम बि सम्झो पिया त सिंध सरकार जेका आहे उनखे स्पेशल एजुकेशन जी ज़रूरत आहे तकड़ा कदम खणण जे लाइ, तकड़ो कमु करण जे लाइ? मां सम्झां थो त इहा ॻाल्हि जेका स्टेटमेंट आहे वज़ीर आला जी, इहो हिकिड़ो कन्फेशन आहे उन्हनि बयाननि जो जिन खे गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां वठी असां CM साहिब जा दौरा ॾिसूं पिया। ऐं उन्हनि दौरनि जे दौरान हुन सां जेको कुझु माण्हू ॻाल्हाए रहिया हुया, जंहिंखे CM साहिबु चयो पिए त चुप कयो, न ॻाल्हायो ऐं कमु थींदो, दाहूं न कयो, करप्शन जूं ॻाल्हियूं थियूं पिए। ऐं हिन वक़्तु जेके इहे बयान आहिनि, उहे बयान हिकिड़े थकल चीफ मिनिस्टर जा आहिनि जेको हणी हणी थकिजी पियो हुजे पर कुझु न थींदो हुजे। इहा सूरत हाल इहो ॿुधाए थी पई। प्रॉब्लम छा आहे? प्रॉब्लम इहो आहे त CM साहिबु शुरू में जॾहिं आउटब्रेक थियो पिए क्राइसिस जो, उन वक़्तु CM साहिबु जेको पंहिंजो वक़्तु लॻायो, जेको कोविड में न कयो हो पर हिन दफ़े उहो थियो, उन वक़्तु लॻायो हो त जेके बि लाॻापियल इदारा हुआ उन्हनि खे मतिलबु कोऑर्डिनेटेड एफर्ट न करणी। मिसाल तौर ते स्टैटिस्टिक्स डिपार्टमेंट जी इहा ज़िम्मेवारी हुई त उहे फिगर सां गॾु अचनि हा त केतिरा माण्हू जेके डिवास्टेट थिया आहिनि, केतिरनि माण्हुनि खे सिहत जी ज़रूरतूं हूंदियूं, केतिरनि माण्हुनि खे जेके आहिनि से घरनि जी ज़रूरत हूंदी, टेंट्स जी, केतिरनि माण्हुनि खे जेके आहिनि से इनकम जी ज़रूरत हूंदी, केतिरा माण्हू पंहिंजो पाण मैनेज करे सघनि था ऐं एक्सेट्रा। जी तव्हां वटि अॼु डेटा कान्हे का। मां पहिरियनि ट्वीट्स में लिखियो हो त बाबा इहा सर्वे करायो, इहो कयो, इन कमु कयो त तव्हांखे ख़बर पए। तव्हां वटि जॾहिं डेटा कान्हे का, तव्हां का ईअं तव्हां जेका एड एफर्ट आहे उहा ईअं कंदा रहंदव। बाबा हाणे जिते वियासीं, जिते जेको पुॻो, हुन टेंट 5 ॾिना, 10 ॾिना। असुल में या त मां सम्झां थो त मूंखे ख़बर न आहे इहा साज़िश आहे या न आहे, पर मां सम्झां थो त इहा डेटा इन करे न वरिती वई, इहा हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी सर्वे इन करे न कई वई त जीअं शयुनि जो पुरावो न थी सघंदो, इन करे ॻाल्हि बि ईअं ई थिए। हिकिड़ी वॾियूं फिगर्स ॾिनियूं त बाबा 1500 बिलियन खपनि ऐं 30 जेके आहिनि से मिलियन जेके घर आहिनि जिन जी मतिलबु आहे त मां उन्हनि खे रिफ्यूट नथो कयां, पर मां सम्झां थो जेका एफर्ट लेवल आहे उहा एफर्ट लेवल ईअं ई हुई त वज़ीर आला अकेलो हुयो, जंहिंसां 2-4 आपाशिया माण्हू हुया ऐं हू फिरंदो पियो वरितो, ऐं सॼी मशीनरी जेका हुई उहा समवेयर एल्स वेठी हुई। माना सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दादू जे DC खे तव्हां सस्पेंड न करे सघियो, तव्हां उनखे ट्रांसफर न करे सघियो। तव्हां केतिरा ई ॿिया अमलदार आहिनि जिन खे मिसाल तौर ते लाॻीतो CM साहिबु जेको आहे उहो इरिगेशन जे अमलदारनि खे जेके ॿोड़नि में माना अक्यूज़ हुजणु खपनि उनखे डिफेंड कंदो रहियो, त ॿिया जेके सलाहूं ॾियनि था उहे ग़लति था ॾियनि। हर को माण्हू अकाबर लॻो पियो आहे। इहो हिकिड़ो इल्यूजनरी क़िस्म जो वे हुयो जी उन में। ऐं ॿियो इहो हिकिड़ो ॾिसो, हिकिड़ो डेरोगेटरी रिमार्क आहे तमामु, त माण्हू कमुकार छॾे ऐं पंहिंजो इमदाद लाइ बीठा आहिनि। केरु आहिनि जेके इमदाद लाइ बीठा आहिनि? वज़ीर आला साहिब खे ख़बर आहे त इमदाद लाइ केरु बीठा आहिनि। इहे उहे माण्हू आहिनि जंहिंजो अल तल हलियो आहे। जेकॾहिं BISP जी ॻाल्हि करे थो त BISP माना इकनॉमिक्स में सोशल सेफ्टी नेट्स तॾहिं हूंदा आहिनि जॾहिं माण्हू बिलो पॉवर्टी लाइन हूंदा आहिनि, उन्हनि खे हिकिड़े अरसे लाइ सोशल सेफ्टी नेट्स रखिबो आहे त जीअं उहे अॻियां हली जेका इकोनॉमिक जेका इंक्लूजन आहे उनजो हिसो थियनि, जीअं उहे अॻियां वधनि। पर तव्हां BISP खे सियासी तौर ते इस्तेमालु कंदे सालनि जा साल इन खे ईअं रखियो आहे माना इहे माण्हू पॉवर्टी ग्रेजुएशन में कोन आया, इन जो ज़िम्मेवार तव्हां आहियो। इन करे हिन वक़्तु पाकिस्तान ऐं ख़ासि तौर ते सिंध सूबो पंहिंजी जेका फेल्यूअर स्टेट तौर ते ज़ाहिर थी रही आहे। ऐं इहो फेल्यूअर जेको आहे इहो मल्टीपल जेके आहिनि से रुखनि में आहे, जंहिंखे वज़ीर आला जेकॾहिं इहो सम्झे थो त उनखे पंहिंजो रिव्यू करणु घुरिजे ऐं शयुनि खे बहितर करण जी जेका कोशिश आहे उहा करणु घुरिजे। ठीकु आहे सर। डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, थैंक यू सो मच। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह अॼु जेको स्पेशल एजुकेशन जी तक़रीब में ख़िताबु कयो आहे प्रोग्राम में, उन ते ई ॻाल्हि ॿोल कयूं था। ऐं दीदी लिगारी साहिब खां पुछंदा, दीदी साहिब ॿ अहम नुक़्ता वॾे वज़ीर जा। हिकु त इहो त माण्हू जेके आहिनि उहे बोर्ड जे बहाने सां उन्हनि कमकार छॾे ॾिनो आहे,
जेकॾहिं माण्हू कमु न कंदा त पोइ उहो कमु केरु कंदो? वॾे वज़ीर मेंशन न कयो, पर उन्हनि चयो त कंहिं ते इल्ज़ाम नथो हणां, पर असां ई उन्हनि खे इन जो आदी बनायो आहे। हिकु त इहा ॻाल्हि आहे। ॿियो जेको पॉइंट हुननि रेस कयो त असांखे तकिड़ो कमु करण जे लाइ स्पेशल एजुकेशन जी ज़रूरत आहे। अवां बि इहो सम्झो पिया? अवां जी छा राय आहे? महिरबानी मेहताब अली साहब। सभ खां पहिरीं त आउं उन ॻाल्हि ते अचां जेका ही कानून साज़ी जी ॻाल्हि कई आहे वज़ीर आला साहब। पाकिस्तान वफ़ाक़ी सतह ते ऐं ॿिया सूबाई हुकूमतूं जेके आहिनि उहे कानूनी मामलनि में तेज़ आहिनि तमामु। माना हर मामले में ही कानून साज़ी करण जे लाइ एतिरो तेज़ हूंदा आहिनि जो कॾहिं उन में 3-4 ॾींहं हूंदा त ही गवर्नर खां या सदर साहिब खां ऑर्डिनेंस जारी कराए छॾींदा। छाकाणि कानूनी कार्रवाइनि में ऐं कागज़ में कार्रवाई जेका पूरी कजे उन्हनि खे ही तमामु वॾी महारत रखनि था। उन्हनि में हिकिड़ो उन्हनि खे वॾो तजुर्बो आहे त उते असां कीअं तरीक़े सां कमु कयूं ऐं कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे आसिरो हुजे त तव्हां पैसा मिलनि था। हाणे ॻाल्हि पई थिए त जेका एजुकेशन जी ज़रूरत आहे, मतिलबु त ही जेका हींअर वक़्तु थी आहे बोर्ड तबाही जेका थी आहे उन में जेके अमलो कमु नथो करे उनखे तरबियत जी ज़रूरत आहे। माना हाणे इनखे ख़बर पई आहे तरबियत ज़रूरत आहे। होॾां असांजे KPK में हिकु लेडीज़ जेका ADC जेका आहे पुरतल आहिनि, उहा घर घर वञी दर दर खड़काए माण्हुनि खे चए थी त मथां बोर्ड अचे पई, सैलाब जो पाणी अचे पियो, तव्हां हितां लॾ पिलाण कयो अची। उनखे कहिड़ी तरबियत? छा असांजे ऑफिसरनि खे इहा बुनियादी तरबियत न आहे त उहे माण्हुनि खे वञी जेके पंहिंजे तरनि मां इलाइक़नि मां दर दर ते वञी मुहिम हलाए गाॾियूं पाए माण्हुनि खे उतां खणी अचनि? असल में मसइलो ही आहे त असांखे कमु करिणो न आहे। कमु करिणो न आहे, पोइ उनजे लाइ असांखे ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि, जस्टिफिकेशन ॾियणी आहे। मिसाल तौरु हाणे वज़ीर आला साहिब चए थो त माण्हू कमु कार छॾियो रुॻो इमदाद जे आसरे वेठा आहिनि। कहिड़नि माण्हुनि खे इमदाद मिली आहे? केतिरनि माण्हुनि खे इमदाद मिली आहे? माण्हू कमकार छॾे इमदाद जे पोयां पइजी विया आहिनि। त हींअर बि लखे माण्हू जेके आहिनि उहे गवर्नमेंट जी करोड़े माण्हू गवर्नमेंट जी इमदाद जा मुंतज़र आहिनि, पर उते का बि हुकूमत पहुचे कोन थी। तंहिंजे करे इन्हनि खे जवाबदार हुअणु खपे, इन्हनि खे अफ़सोस करणु खपे, इन्हनि खे पंहिंजी ग़लतियुनि जो एतिराफ़ करणु खपे। पर छाकाणि त गुज़िरियल 15-16 सालनि खां वठी इक़्तिदार में वेठा आहिनि ऐं इक़्तिदार में अची इन्हनि खे कपक था मथां जेको टेन्योर असांजो आहे, असांजी कुर्सी खे न को लहर न को लोॾो आहे, कोई जीअं वणे तीअं ॻाल्हायूं। ॾिसो कीअं गुज़िरियल केतिरे वक़्त में ही मुख़्तलिफ़ इन्हनि जा जेके वज़ीर साहिबान आहिनि उहे कहिड़ा बयान ॾियनि था, दरख़्वास्तूं न ॾियो, इन्हनि में वापसि तव्हांखे पकोड़ा मिलंदा, तव्हांजे वोटनि जो असां ही असरु कंदासीं। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में हुकूमतूं अचणियूं वञणियूं शयूं आहिनि। असांजे हुकुमराननि खे सच पुछो ही हिकिड़ो मौक़ो आहे जंहिंमें ही साबित करे ॾेखारनि त असां केतिरा आवाम जा हमदर्द आहियूं, केतिरी असांखे आवाम जी तकलीफ़ जो अहसासु आहे। पर उनजे बदिरां ही रोज़ नयूं ॻाल्हियूं ॿुधनि पिया ऐं पंहिंजे पाण तां माण्हू खिलाइनि पिया। ठीकु आहे इदरीस साहब। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, आवाज़ अचे पियो सर? आवाज़ ॾे। जी बिल्कुलु अचे पियो। जी ठीकु आहे। इनाम साहब, जीअं नसीर साहब कुझु फिगर्स शेयर कया शुरूआति में, चीन पारां जो ऑफर ॾिनी वई आहे, ISPR इहो चयो पियो त चीन असांखे फ़नी मदद जेका आहे इमदादी कार्रवाइनि जे हवाले सां उहा फ़राहम करण जो ऑफर कई आहे। त काफ़ी देरि न थी वई आहे, मतिलबु चीन पारां त ऑफर कई वई, ठीकु आहे। बाक़ी हुकूमतुनि जेकॾहिं असां वटि इदारा कमु नथा कनि त पोइ वक़्त से फ़नी मदद छो न वरिती? एॾो सारो डिज़ास्टर या इमदाद वठण जे बजाए मुख़्तलिफ़ मुल्कनि खां जेको इमदाद जो इंतज़ारु कयूं, उन जे बजाए जेकॾहिं इहा उन्हनि खे रिक्वेस्ट कंदा त असांखे फ़नी मदद ॾियो, रिलीफ ऐं रेस्क्यू जे मामलनि में असांजी मदद कयो त असां कुझु इन मरहले मां निकिरी वञूं, इहो वक़्त से छो न कयूं? मुंहिंजे ख़्याल में महताब हिन भेरे ख़ुदि जेके बि ॿिया इदारा आहिनि, असां वटि हिकिड़ो वॾे खां वॾो अज़ाब इहो आहे त हिकिड़ो ई मुल्क जो वॾो इदारो आहे जंहिं वटि शायदि लॻंदो आहे त सभु एक्सपर्ट ई उन्हनि वटि आहे। पोइ उहो वाटर एंड पावर हुजे, उते बि उन्हनि खे हूंदी, डिज़ास्टर मैनेजमेंट हुजे, रेलवे हुजे, PIA हुजे, ऐं वींदे स्टील मिल हुजे, मतिलबु जंहिं बि वॾे इदारे जो नालो खणंदो त उन ई इदारे जो माण्हू उते हूंदो जेको लॻंदो त सभु महारतूं उन्हनि वटि आहिनि। पर हींअर ज़ाहिर इहो थियो आहे या त उन्हनि वटि महारतूं आहिनि कोन हक़ीक़ी तौर ते, सिर्फ़ु उन्हनि इदारनि सां वाबस्तगी हुजण जे करे रिटायरमेंट खां पोइ हू उन्हनि इदारनि खे वञी करे जेको आहे कंट्रोल करे वेही था रहनि। ऐं ॿी जेका अहम शइ आहे उहा इहा आहे त हिन भेरे बलोचिस्तान ऐं सिंध जे अंदरि जेका तबाही थी न बरसाति जे करे, उन में त जेके ख़ुदि उन्हनि इदारनि जा जेके NTA में आहे उनजी बि का एतिरो तहरुक नज़र न आयो त उन्हनि को रिलीफ में थोरो घणो नज़र आयो ऐं रेस्क्यू में बि थोरो घणो नज़र आयो, पर
जंहिं तरीक़े सां नज़र अचणु खपंदो ऐं उन खां पोइ जंहिं तरीक़े सां हुननि जी एडवांस में रिथाबंदी थियणु खपंदी उन में उते उहे बि नज़र न आया। त ही जेके सूबाई हुकूमतूं आहिनि उन्हनि जी त नाइली रही पर हाणे मूंखे लॻे थो त ख़ुदि उन्हनि बि इहो महसूसु करे वरितो आहे त जेको आऊं बि मुसलसिल ॻाल्हाईंदो रहंदो आहियां त ही जेको पाणी फैलिजी सॼे इलाइक़े ते बिहजी वियो आहे उहो हींअर हिकिड़े इंटरनेशनल इदारे जेको आहे सो उन डेटा ॾिनी आहे त 69 लख एकड़ ज़मीन सिर्फ़ सिंध जी जेका आहे उन ते पाणी फैलिजी वियो आहे बिहजी वियो आहे सभिनी ज़िलनि में कश्मीर खां वठी करे सिजावल ठटो ऐं जेको आहे सो इन तरफ़ ताईं माना लेफ्ट बैंक ऐं राइट बैंक ॿिन्ही पासनि खां त इन पाणीअ खे हाणे निकाल करण लाइ वाकई बि फनी महारत खपे छाकाणि तव्हांखे यादि हूंदो ऐं बार बार इहो ई चवंदो रहियोसि त जॾहिं पाणी जी जेका वेलासिटी आहे रफ़्तार जॾहिं उहा घटिजंदी आहे ऐं उनजो जॾहिं पेट वधी वेंदो आहे एराज़ी उनखे वॾी मिली वेंदी आहे जंहिंमें फैलिजी वेंदो आहे त पोइ उनजे निकिरण जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ो ई रस्तो आहे या त कुदरती तौरु उहो बाफ़ बणिजी मथे हलियो वञे या ज़मीन जे अंदरि हलियो वञे त ज़मीन जे अंदरि जेका कैपेसिटी आहे उहा बि हींअर मुकमिल थी चुकी आहे उहा हाणे एतिरी घणी न रही हूंदी छाकाणि पाणी तमामु घणे मिक़दार में हो त हाणे उन्हनि खे महसूसु थियो आहे फनी जेका महारत ही हाणे घुरणु चाहिनि था उहा इहा आहे त इन पाणी खे निकाल कीअं कबो उन जे लाइ हिननि खे पंपिंग स्टेशन्स लॻाइणियूं पवंदियूं पाणी खे वापसि ज़मीन में इंजेक्ट करणो पवंदो ऐं किथे किथे वॾा वॾा हिननि खे जेके तलाउ खोटे करे उन्हनि में पाणी खे गॾु करणो पवंदो ऐं इहा ई फनी महारत आहे जंहिंजी आउं सम्झां थो हिन वटि खोट आहे जंहिंजे लाइ हिन वटि स्किल्स कोन्हनि उन्हनि स्किल्स जे लाइ हिननि खे हाणे ज़रूरत पई आहे ऐं जेको हींअर माली मदद जे लाइ बि चाइना जेका 300 मिलियन युआन जी जेका ॻाल्हि कई आहे उहो 300 मिलियन एॾा वॾा कोन्हनि ऐं मैं तो मुंहिंजे हिसाब सां को 33 अरब या कुझु एतिरा थींदा वञी पाकिस्तानी रुपया या 339 जे लॻभॻि वञी कुझु थींदो त जेकॾहिं एतिरो अमाउंट उहो त ख़बर न आहे इंडिया में इहे इदारा हुनखे काॾे कंदा पर हींअर शदीद ज़रूरत आहे पाकिस्तान खे पूरे खे ऐं ख़ासि करे सिंध खे त जेकॾहिं इहा फनी महारत जे ज़रिए उन पाणी खे निकाल न कंदा त हिकिड़ो तमामु वॾो एरिया जेको आहे उहो मुस्तक़िल तौर ते कलर में तब्दील थी वेंदो यानी उहे ज़मीनूं जेके पैदावारी ज़मीनूं आहिनि जिते जेका असां कपह थींदी आहे जिते सारी थींदी आहे जिते कमंद थींदो आहे या जिते सब्जियूं थींदियूं टमाटर बसर मिर्च वग़ैरह उहे सभु आहिनि मुमकिनात तबाह थी वञनि ऐं ॿी जेका अहम शइ उहा इहा आहे ॿी फनी महारत जेका आहे उहा इहा आहे जेके तेज़ी सां फैलजंदड़ वबाई बीमारियूं हूंदियूं उनखे कंट्रोल करण जे लाइ बि हिननि वटि उहे सलाहियतूं न आहिनि छाकाणि माण्हू वटि सिहत जो अॻे ई खानो ख़राबु लॻो पियो आहे आवो बिगड़ो पियो आहे त उन में बि थी सघे थो हिनखे चाइना में छाकाणि त पॉपुलेशन तमामु वॾी आहे उनखे आइसोलेट करणु उन्हनि खे जल्दी में तुर्त तिबी इमदाद पहुचाइणु ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते मोबाइल जेको आहे सो मेडिकल कैंप्स लॻाइणु इन में बि हुननि खे इहा फनी महारत खपंदी छाकाणि त ॿी सूरत में ही जेके वाटर बॉर्न डिज़ीज़िस हूंदियूं आहिनि जेके पाणीअ मां पैदा थींदियूं आहिनि उहे तमामु घणियूं अनेक आहिनि उहे एतिरियूं अनेक आहिनि जो पाणी में अंदरि घुमणु पाणी में हथणु पाणी में उन्हनि थांवनि सां धोअणु उन्हनि पाणी खे या उन पाणी ते मच्छर मक्खियूं ऐं ॿिया जानवर जेके उतां पाणी पीअंदा उन्हनि में मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उहो बीमारियूं फैलिजंदियूं यानी हिकिड़ो ॿाहिरां चमड़ी जे ज़रिए ॿियो उन्हनि जो अंदरि इंटेक जे ज़रिए टियों वरी माल जे खाद खुराक ऐं उन पाणी पीअण जे करे उहे सभई वबाई बीमारियूं जॾहिं फैलिजंदियूं त उन्हनि जो सम्झो त हिकिड़ो वॉल्यूम जेको आहे तमामु तेज़ी सां वधंदो ईंदो त इन में बि चाइना खां हिननि खे जेको आहे सो मदद वठण जी ज़रूरत पवंदी हूंदी उहा हिननि खे वठणु खपे ऐं इहे ई शयूं मुख्य आहिनि जेके आउं सम्झां पियो शुरू खां हिननि खे इन्हनि ते ई गौर वीचार करणु खपंदो पर हिननि खे इहा बि कोन्हे कैलकुलेशन त पंहिंजे हिननि जे मुल्क में कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जा कहिड़ा माहिर आहिनि जिन खे इन्हनि शयुनि में एक्सपर्टीज़ हासिलु आहे उन्हनि खे हायर करे वठिजे या उन्हनि खे कमेटीज़ में खणिजे हिन वक़्तु तव्हां न ॿुधो हूंदो वफ़ाक़ी तौर सूबाई हुकूमतुनि खे अहिड़ियूं एक्सपर्ट्स जूं कमेटी जोड़े उन्हनि खां सलाह मशवरा वठणु शुरू कया हुजनि ऐं हाली त अञा ताईं पंहिंजे सलाहियतुनि ते पंहिंजी एक्सपर्टीज़ ते हलनि था उमेद आहे त भला ॿियो न त थी सघे थो चाइना जी भला महारत थी सही को असांखे त माण्हुनि खे त रिलीफ खपे न माण्हुनि खे जेको आहे रस्तो खपे उन्हनि खे जियापे जे लाइ हिकिड़ी वापसि उहा बहाल थियल ज़मीन खपे जंहिं ते उहे पंहिंजो रोज़गार करे सघनि खेती ॿाड़ी करे सघनि जी बिल्कुलु ठीकु प्रोफेसर इनाम भट्टी साहब डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब सर इनाम भट्टी साहब ये चइजे त डिटेल में डिस्क्राइब कयो आहे त फ़नी मदद जेका आहे सिर्फ़ु इमदादी कार्रवाइनि जे हवाले सां न पर जेके जेके डिपार्टमेंट्स आहिनि जिन में असांखे फेलियो नज़र आयो आहे उन डिपार्टमेंट्स में सिंध हुकूमत खे फौरी तौर ते फ़नी मदद जी ज़रूरत आहे पर इन में बि लेट थी वई आहे बुनियादी सवाल इहो आहे त वक़्त सिर पोइ
अहिड़े क़िस्म जी फ़नी मदद छो न तलब कई वई मुख़्तलिफ़ इदारनि खां, मुख़्तलिफ़ मुल्कनि खां जेके इन में एक्सपर्ट्स आहिनि? सर रफ़ीक चांडू साहब, ॾिसो, डिज़ास्टर्स जी हिकिड़ी डायनामिक्स आहे। डिज़ास्टर्स में तव्हां डिज़ास्टर स्ट्राइक करे उन खां पोइ जेकॾहिं तव्हां मदद वठी ऐं तरबियतुनि जी ॻाल्हि कयूं था असां, त पोइ इहा ॻाल्हि इज़ टू लेट। डिज़ास्टर खां पहिरीं डिज़ास्टरनि जी प्रिपेयर्डनेस खपंदी आहे, ऐं इहा बिल्कुलु ठीकु। प्रिपेयर्डनेस जी नसीर साहब चयो त इंटरनेशनल इदारनि जी मदद सां 2010 वारी ॿोॾि खां पहिरीं ऐं 2010 वारी ॿोॾि खां पोइ तमामु तेज़ी सां थी रही। सिंध में, पाकिस्तान में तमामु घणा माण्हू एक्सपर्टीज़ हासिल करे चुका हुया। प्रॉब्लम किथे हो? प्रॉब्लम हिते हुयो त जेको इंस्टीट्यूट उन लाइ ज़िम्मेवार हुयो, द वाज़ PDMA एंड NDMA, उहे हिकिड़ा ब्यूरोक्रेटिक इदारा हुया, उनमें ब्यूरोक्रेट्स विहारिया हुया। मां त ॿुधायां सिंध गवर्नमेंट जो अलमियो छा आहे। सिंध गवर्नमेंट अलमियो इहो आहे त सिंध गवर्नमेंट जेका आहे सा उहो जेको CSS ऐं PCS जी एक्सपर्टीज़ खां ॿाहिरि निकिरण लाइ तयारु कान्हे का। तव्हांखे मां ॿुधायां त अॼु बि प्लानिंग एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट में हिकिड़ी विंग आहे जेका इकनॉमिस्ट जी विंग आहे, उन में ब्यूरोक्रेट आहिनि जेके नॉन इकनॉमिस्ट आहिनि। कंहिं ज़माने में त उन में फिज़िक्स जो हिकिड़ो अमरा वेठो हूंदो, हुन खां न ईंदा आहिनि, हुन पंहिंजा सेटअप आहिनि ऐं उहो इनएफिशिएंसीज़ खे क्रिएट कंदो आहे। इहे इनएफिशिएंसीज़ हूअं नॉर्मल हालतुनि में त हली थी वञनि, पर जॾहिं डिज़ास्टर स्ट्राइक करे थो उन वक़्तु तव्हां मिसाल तौर ते फ़नी मदद जो मतिलबु आहे त हिन वक़्तु जेके तव्हां रिहेबिलिटेशन में त ॻाल्हि सम्झ में अचे थी, पर हिन वक़्तु जेका रिलीफ आहे, रिलीफ में टेक्निकल जेका हेल्प आहे तव्हांखे नज़र अची रहियो आहे त तव्हां उन में शो न पिया कयो इम्प्रेसिवली, त तव्हां उहो रिलीफ जूं एक्टिविटीज़ करे सघो था। हिकिड़ो तव्हां शॉर्ट ऑफ सप्लाई आहियो, नंबर ॿिए ते तव्हां वटि वॉलंटियर्स कोन्हनि के। PDMA जो कमु हुयो त PDMA हिन वक़्तु सिंध में वॉलंटियर्स ऐं NGOs जो सिर्फ़ु नेटवर्क एक्टिवेट करे हा। उहो नेटवर्क आहे जंहिंजे ज़रिए तव्हां हलंदा आहियो। जंग में ऐं डिज़ास्टर्स में वॉलंटियर्स कमु ईंदा आहिनि। तव्हां जंग में शहरी हवाबाज़ी जेको सिस्टम आहे ऐं उहो फ़ौज जी उन मदद कंदो आहे, ईअं ई बिल्कुलु डिज़ास्टर्स में बि ईअं थींदो आहे। हिकिड़ी फ़ौज हुई 2010 खां पोइ, हाणे 2010 में हिकिड़ी ॿी अजीब ॻाल्हि आहे, एतिरियूं NGOs हुयूं, 200 NGOs हुयूं। नसीर साहब 100 ऐं कुझु चयूं आहिनि, मां तव्हांखे ॿुधायां 2018 में 200 इंटरनेशनल डेवलपमेंट कोऑपरेशन्स ऐं इंटरनेशनल NGOs जेके तमामु घणा पैसा जेके हथु कंदा आहिनि ॿाहिरनि मुल्कनि में, बशमूल ऑक्सफैम ऐं ॿियनि इदारनि जे, उन्हनि सभिनी खे मुख़्तलिफ़ बहाना करे पाकिस्तान कढी छॾियो। अॼु असां वटि सिर्फ़ु 27 ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, ऐं इन करे असांजो जेको मायो आहे उहो तमामु घटि आहे। गवर्नमेंट जी कैपेसिटी कान्हे का, रिसोर्सिस आहिनि कोन, फाइनेंशियल क्राइसिस अॻु में ई आहिनि, हेल्थ जा इशूज़ थी रहिया आहिनि। हेल्थ जे इशूज़ ते सिंपली तव्हां पहिरीं प्रिपेरेशन जीअं स्ट्राइक थियो तव्हांजो हेल्थ डिपार्टमेंट करे हा, विच वॉज नॉट नेवर डन। उन्हनि तरफ़ को ध्यानु ॾिनो वियो। फोटो सेशन ते जेतिरो टाइम लॻो आहे ऐं हेलीकॉप्टर जेतिरो टाइम लॻो आहे, मां इन जो नॉर्मली तनक़ीदकार न आहियां इन शयुनि जो, पर मां सम्झां थो त हिन दफ़े कुझु फोटो सेशन वधीक ई थी विया। ऐं वेही तव्हां जेको उते मीटिंग्स कयो आहे, जेको उते टाइम लॻायो आहे, उहो टाइम तव्हां ज़ाया कयो, जंहिंजे करे हिन वक़्तु तव्हां हिकिड़ी फेल्ड सूरत हाल में मौजूदु आहियो। टेक्निकल जेका सपोर्ट आहे तव्हांजी चाइना कंदो, पर चाइना सपोर्ट करण सां गॾोगॾु तव्हांखे तव्हां वटि जेके पैसा आहिनि उन्हनि लाइ तव्हांखे करिणो पवंदो। अॼोकी जेके रिपोर्ट्स आहिनि उहे जेको ॿुधाइनि पियूं त असां वटि हणी हणी बीठा आहियूं, त कर्ज़ खणी खणी माना 1 बिलियन हुन खां 2 बिलियन हुन खां, तॾहिं बि असांजो जेको IMF जी वॾी डील हुई, उन डील जे ज़रिए हाणे थियो छा आहे, असां वटि 2 महीननि जा पैसा कोन्हनि के। स्टैंडर्ड इहो आहे त कंहिं बि मुल्क जा 3 महीननि जा तव्हां वटि इम्पोर्ट्स जे लाइ इक्वल अमाउंट तव्हां वटि मौजूदु हुजणु घुरिजे। जेकर न आहे त पोइ तव्हांजी पाकिस्तान जे मामले में इहो तमामु ज़रूरी आहे त तव्हांजी करंसी स्टेबल थिए। तव्हांजी जेतिरी घटि आहे ओतिरी तव्हांजी मार्केट में इंस्टेबिलिटी ईंदी, छो त मार्केट सेंटीमेंट प्ले कंदो। इहे सभु मसइला हिन वक़्तु तव्हां सां गॾु आहिनि। ऐं मथां वरी इमरान ख़ान जी हिकिड़ी ॿी मुसीबत मौजूदु आहे जेका हुनखे स्टेबल थियण में हेल्प करण जे बजाए ॿियनि मामलनि में। सो पाकिस्तान हिन वक़्तु तमामु वॾी क्योटिक सिचुएशन में आहे। न सिर्फ़ु इहो, पर मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि करणु चाहियां थो पियो त भला जेका ॻाल्हि थिए पई त भई क्लाइमेट चेंज जी जेका आहे, अंतोनियो गुतेरेस जेका ॻाल्हि कई, इहा ॻाल्हि सूबनि में बैनुल सूबाई तौर ते थियणु घुरिजे। सिंध सभिनी जो ॿोॾि खईं आहे। सिंध वटि जेको पाणी आयो आहे बलोचिस्तान जे उन्हनि मां, KP मां, पंजाब मां, जितां किथां आयो आहे, इहा जेका ॿोॾि आहे, इहा ॿोॾि तव्हांजो पाणी आहे जेको असां वटि आयो आहे। NFC अवार्ड ऐं ॿिया जेके बि सूबा पंहिंजो जेके आहिनि, उहो हिसो जेको बि आहे रिहेबिलिटेशन में सभु सूबा भरनि। सिंध छो हिकिड़ी भरे? तव्हां वटि खोट हुजे त पाणी तव्हां खणो,
तव्हां वटि जेकॾहिं वधीक पाणी उछलाए छॾियो जी रफ़ीक साहब, तव्हांजो फेडरेशन में एॾो नुक़सानु छो खणे। इन करे इहा ॻाल्हि बि शुरू थियणु खपे त जेका कास्ट आहे रिलीफ ऐं रिहेबिलिटेशन जी चारई सूबा फेडरेशन जे ज़रिए भरींदा ऐं उनजो जुदा पूल ठहंदो जेको सिंध खे मिलणु घुरिजे, न त अदरवाइज़ हिन फेडरेशन में असां ॾींदासीं ऐं जेको असां खां वठंदा ऐं असांखे ॾींदा न। इन करे सिंध हिन वक़्तु तमामु शदीद पावर्टी में शामिल थी चुकी आहे। सिंध खे पावर्टी मां कढण लाइ तमामु जेके अहिड़नि अमलनि जी ज़रूरत आहे जंहिंमें फेडरल गवर्नमेंट नज़र ई कोन थी पई। सिर्फ़ु आर्मी जा जवान आहिनि जेके अची उहो कनि था पिया, पर प्लानिंग एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट किथे आहे? ठीकु आहे, किथे आहे इकोनॉमिक अफेयर डिवीजन? सभु मौजूदु ई कोन्हनि। तव्हां 2005 में जो अर्थक्वेक आयो हुयो जंहिंमें इस्लामाबाद ऐं सॼा जेके इहे इलाइक़ा थिया हुया, तव्हांखे यादि आहे त केॾी एड एफर्ट हुई? हाणे का नज़र अचे थी एड एफर्ट तव्हांखे? एॾी कान थी अचे पई। सो इहो माना हिकिड़ो तमामु वॾो मसइलो आहे जेको सिंध में तमामु वॾा सुवाल खड़ा थो करे, सियासी सुवाल आहिनि उहे। जी ठीकु आहे डॉक्टर रफ़ीक अहमद चांडू साहब। इदरीस लिगारी साहब, अव्हां खां जेकॾहिं पुछूं त बोर्ड जो पाणी जेको आहे उहो निकाल न थी सघियो, जंहिंखां पोइ मुख़्तलिफ़ बीमारियुनि कर खयो आहे, ऐं डॉक्टर रफ़ीक साहब जीअं मेंशन कयो आहे, इनाम भट्टी साहब मेंशन कयो आहे त फाइनेंशियल क्राइसिस खे मुंहुं ॾींदड़ मुल्क ऐं फाइनेंशियल क्राइसिस खे मुंहुं ॾींदड़ सूबो, वरी मथां आलमी इमदाद जंहिंजी तवक़ो कई पई वई उहा बि ओतिरी न मिली आहे। पोइ इन्हनि सभिनी क्राइसिस खे मुंहुं कीअं ॾींदी गवर्नमेंट? बीमारियूं जेके आहिनि उन्हनि ते ज़ाब्तो आणण जे लाइ डॉक्टर्स वटि किट्स न आहिनि, उन्हनि वटि दवाऊं न आहिनि, मरीज़नि खे छा ॾियनि? मतिलबु ॾिसो 2-3 ॾींहं अॻु में असांखे UN ऐं अक़वाम मुतहिदा वारन कयो आहे त हाणे तव्हां वटि बीमारियुनि जी सूरत में अॾो जेको आहे हिकिड़ो ॿियो डिज़ास्टर मौजूदु आहे। माना बीमारियूं जेके आहिनि, वबाई बीमारियूं जेके आहिनि तव्हांखे मौजूदु आहिनि, ऐं हाणे पाकिस्तान खे ख़ासि तौर ते सिंध बलूचिस्तान खे उनखे मुंहुं ॾियणो आहे। उन सां गॾु हिकिड़ी ॿी शइ जेका आहे, ॾिसो हींअर पाकिस्तान जेको मौसमी हालत क्लाइमेट चेंज जी सूरत में ॿिनि मौसमी निज़ामनि तहत थी वियो आहे त हींअर जेको असांजा ग्लेशियर्स जेके आहिनि, हाणे पाकिस्तान जो जेको हिमालय जबल जेके आहिनि उते 7000 ग्लेशियर्स मौजूदु आहिनि। हिते मां कुझु ग्लेशियर्स ऐं एतिरा आहिनि जेके 60 खां 70 मेलनि जी तइदाद में आहिनि, ऐं उन्हनि में वरी 3000 ग्लेशियर्स जेके आहिनि चवनि था, ॿाहिरि चवनि था उहे पाणी जूं नदियूं थी चुकियूं आहिनि। माना पाणी जूं नदियूं थी चुकियूं आहिनि त मतिलबु उहे कंहिं महिल बि डिज़ास्टर जी सूरत में वही हेठि थींदियूं ऐं वॾियूं तबाही आणे सघनि थियूं। तंहिंजे करे असांजे जेके हुकूमत खे जेका चीन जेका मदद कई आहे, फनी मदद जेका आहे, मुंहिंजे ख़्याल में हाणे पाकिस्तान खे वधि खां वधि इन मामलनि ते ख़ासि तौर ते सैलाब ऐं ॿोॾि जे हवाले सां ऐं मींहं खे ऐं सुकड़े खे इनखे मुंहुं ॾियण जे लाइ वॾी हद ताईं प्लानिंग करणु खपे ऐं पंहिंजा माण्हू तयारु करणु खपनि, पंहिंजनि इदारनि खे तयारु करणु खपे, पंहिंजनि माण्हुनि खे वधि खां वधि उन मामलनि में शोबनि में मोकिलणु खपे। ॾिसो तव्हां केतिरा ॾींहं हलंदव, असां वटि हर 5 साल 4 साल 8 साल ॿोॾियूं अचनि थियूं, सैलाब अचनि था, उन जे लाइ असांजी मुस्तक़िल जेका तयारी आहे उहा असांखे करणु खपे। ऐं हाणे जेके इहे 3000 ग्लेशियर्स जेके आहिनि इहे कंहिं वक़्तु कहिड़ी बि तबाही आणे सघनि था, त तंहिं करे असांखे चीन खां मुल्कनि खां मदद वठणु खपे, पर असांखे मुस्तक़िल जेका आहे उहा पाण तयारी करणु खपे ऐं पंहिंजा इदारा जेके आहिनि उन्हनि खे वधि खां वधि मुतहरिक करणु खपे। ऐं पाकिस्तान अंदरि जेके बासलाहियत ऐं शोबे सां वाबस्ता एक्सपर्ट माण्हू मौजूदु आहिनि, तिन खे दावत ॾेई घुराइजे, उन्हनि खे पंहिंजे कम में शामिल कजे। ठीक है, इदरीस लिगारी साहब थैंक यू सो मच, डॉक्टर रफ़ीक अहमद चांडू साहब थैंक यू सो मच, प्रोफेसर इनाम भट्टी साहब अवां जी वॾी महिरबानी, थैंक यू सो मच, डॉक्टर युशफ़िक साहब ऐं नसीर मेमन साहब अवां जी बि वॾी महिरबानी। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणे ते पहुतो, ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।